पाकिस्तान तारीख़ रक़म करे छॾी पहिरियों ख़िलाई मिशन चंड ॾांहुं रवानो। पाकिस्तान जी तारीख़ जो पहिरियों ख़िलाई मिशन IQ कमर चीन जे हनान स्पेस स्टेशन तां रवानो थी वियो। मिशन रवानो थियण ते अल्लाह अकबर ऐं पाकिस्तान ज़िंदाबाद जा नारा लॻाए विया। ख़िलाई मिशन 5 ॾींहनि में चंड जे मदार में पहुचंदो। मिशन 6 महीननि अंदरि चंड जे मदार में रहंदो ऐं चंड जूं तस्वीरूं मोकिलींदो। पाकिस्तान चंड जे मदार में सैटेलाइट मिशन मोकिलींदड़ 6हों मुल्क बणिजी वियो। IQQ खे इंस्टीट्यूट ऑफ स्पेस टेक्नोलॉजी चीन जे शंघाई यूनिवर्सिटी ऐं पाकिस्तान नेशनल स्पेस एजेंसी सिपारको जे सहकार सां डिज़ाइन ऐं तयारु कयो। 7 किलो वज़नी IQ कमर खे तयारु करण में 2 साल लॻा। IQQ ऑर्बिटर ऑप्टिकल कैमराउनि सां लेस आहे जेके चंड जी सतह जूं तस्वीरूं वठण लाइ इस्तेमालु थींदियूं आहिनि। ख़िलाई मिशन खे रवानो करण दौरान वेबसाइट ऐं सोशल मीडिया ते सिधी रीत ॾेखारियो वियो। बलूचिस्तान के शहर खुजदार में बम धमाको। खुजदार प्रेस क्लब जो सदर मारिजी वियो। 9 ॼणा ज़ख़्मी। पुलिस मूजिब खुजदार प्रेस क्लब के सदर मोहम्मद सिद्दीक मेंगा की गाड़ी के रिमोट कंट्रोल बम धमाके से निशानो बणायो वियो। मारिजी वियल जो लाश ऐं ज़ख़्मी के सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो। धमाके खां पोइ पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि इलाइक़े के कड़ो चाढ़े छॾियो। 7 अप्रैल ते भी खुजदार में बम धमाको थियो हो जंहिंमें 2 ॼणा मारिजी विया ऐं 5 ज़ख़्मी थी पिया हुआ। खुजदार में धमाके खां पोइ सिंध में ईंदड़ हुकुम ताईं सिक्योरिटी हाई अलर्ट करण जा हुकुम जारी। घरू वज़ीर हुकुम ॾिनो आहे त समूरियुनि मस्जिदुनि इमाम बारगाहनि अहम सरकारी ऐं ख़ांगी ऑफिसुनि इमारतुनि समेत हसास ठिकाणनि ते सिक्योरिटी क़दमनि खे गैर मामूली बणायो वञे। घरू वज़ीर ज़ियाउल हुसैन लंजार पारां खुजदार में प्रेस क्लब साम्हूं थियल बम धमाके जी मज़म्मत कई वई आहे। सहाफ़त जी आज़ादी वारे ॾिहाड़े ते सिंध जे सीनियर वज़ीर शहजील इनाम मेमण सहाफ़ती तंज़ीमुनि लाइ इमदादी चेक जारी करे छॾिया। शहजील इनाम मेमण PFU जे KU जे ऐं SU जे जा 50-50 लख रुपयनि जा इमदादी चेक अॻवाननि हवाले कया। PFU जे जो इमदादी चेक लाला सतपछाण ऐं KU जे जो इमदादी चेक सदर एजाज़ अहमद ऐं आजिज़ जमाली वसूल कयो। सिंध हुकूमत तरफ़ां सिंध पार्लिमानी रिपोर्टर्स एसोसिएशन खे बि 2 करोड़ रुपयनि जो इमदादी चेक ॾिनो वियो। सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जो इमदादी चेक जावेद जतोई वसूल कयो। शहजील इनाम मेमून जो चवणु आहे त सहाफ़त जी आज़ादी वारे ॾिहाड़े सहाफ़ियुनि लाइ पंहिंजी कोशिशुनि ते फ़ख़्रु महसूस करे रहिया आहियूं। सिंध हुकूमत पार्टी क़यादत जे मंशूर तहत सहाफ़ियुनि जे हक़नि खे यकीनी बणाइण लाइ कोशिशूं करे रही आहे। खैबर पख्तूनख्वा काबीना मां तहरीक इंसाफ जे अॻवान ऐं क़ौमी असम्बली जे मेंबर शेर अफज़ल मरवत जे भाउ ख़ालिद लतीफ़ मरवत खे हटायो वियो। ख़ालिद लतीफ़ मरवत काबीना में इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी पावर ख़ासि मुआविन हो। सुप्रीम कोर्ट फैज़ाबाद धरणे केस खे ॿुधणीअ लाइ मुक़ररु करे छॾियो। धुरियुनि खे नोटिस जारी। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ी साजी सरबराही में 3 रुकनी बेंच 6 मई ते केस ते ॿुधणी कंदी। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां फैज़ाबाद धरना कमीशन जी रिपोर्ट अदालत में पेश कई वेंदी। दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो हो त सुप्रीम कोर्ट जे ॾिनल तारीख़ ते फैज़ाबाद कमीशन रिपोर्ट खे हथमी शक्ल नथी ॾेई सघिजे। इंक्वायरी कमीशन जे मुदे में वाद कई वई। जजनि जी मुक़ररी वारे तरीक़ेकार में नज़रसानी वारे मामले ते जुडिशल कमीशन जो इजलास अणॼाणायल मुदे ताईं मुलतवी। जुडिशल कमीशन जो इजलास चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ी जी सदारत हेठि थियो। इजलास में जस्टिस मंसूर अली शाह, जस्टिस मुनीर अख्तर, जस्टिस अमीनुद्दीन खान ऐं जस्टिस तैय्या अफरीदी शाह शरीक आहिनि। इजलास में जुडिशल कमीशन रूल्स में तरमीम जो फ़ैसिलो न थी सघियो। रूल्स जी मंज़ूरी जो मामिलो ईंदड़ इजलास ताईं मुलतवी थी वियो। सिंध हुकूमत थर मां वधीक कोयलो कढण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि थरकोल एनर्जी बोर्ड जो इजलास में सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह
सरदार शाह, ॼाम ख़ान शोरो, चीफ सेक्रेटरी ऐं ॿिया अमलदार शरीफ़। वॾे वज़ीर जो चवणु आहे त थर जो कोयलो 9100 किलोमीटर एराज़ी ते पखेड़ियल आहे। थर में 175 अरब टन कोयले जा ज़ख़ीरा मौजूदु आहिनि। हिन वक़्तु 12 ब्लॉक 1235 चौरस किलोमीटर ते बणाया विया आहिनि। हर ब्लॉक में 2 अरब टन कोयलो मौजूदु आहे। हर ब्लॉक मां 4 खां 5000 मेगावाट बिजली 30 सालनि ताईं पैदा करे सघिजे थी। नेवल चीफ एडमिरल नवीद अशरफ जी चीन जे पीपल्स लिबरेशन आर्मी नेवल हेडक्वार्टर्स जो दौरो। सामूंडी फ़ौज जे सरबराह ऐं चीनी बहरिया जे कमांडर एडमिरल होजोंग मिंग विच में मुलाक़ात। ॿितरफ़ी बहरी सहकार ऐं इलाक़ाई मैरीटाइम सिक्योरिटी जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾेवट। ISPR मूजिबि नेवल चीफ मैरीटाइम पेट्रोलिंग ज़रिए अमन ऐं इस्तेहकाम लाइ पाक बहरिया जे किरदार खे उजागर कयो। चीनी सामूंडी फ़ौज जे कमांडर मज़बूत ॿितरफ़ी बहरी सहकार जी अहमियत ते ज़ोर भरियो। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में सहाफ़त जी आज़ादीअ जो आलमी ॾिहाड़ो मल्हाए पियो वञे। कलमधड़ियुनि तरफ़ां हुकूमत खां इज़हारी राय जी आज़ादीअ जे तहफ़्फ़ुज़ ते ध्यानु ॾियण जो मुतालबो। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त आज़ाद प्रेस आलमी अहमियत जा मसइला उजागर करण लाइ अणटर आहे। सहाफ़ियुनि जे तहफ़्फ़ुज़ लाइ क़दम खयां वञनि त जीअं बिना ख़ौफ़ जे रिपोर्टिंग करे सघनि। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो चवणु आहे त गाज़ा में कवरेज दौरान जान कुर्बान कंदड़ सहाफ़ी हीरोज़ आहिनि। जबर सां विढ़ण ऐं सचाई साम्हूं आणणी सहाफ़त जी आज़ादीअ जे आलमी ॾींहं जो पैगाम आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पीपल्स पार्टी आज़ाद ऐं ख़ुदमुख्तियार प्रेस जी हिमायत करे थी। सहाफ़त जी आज़ादी, शफ़ाफ़ियत, एहतिसाब ऐं ख़्यालनि जी पखेड़ लाइ बि ज़रूरी आहे।